मर्जी मुझे मौला जी, मर्जी मुझे मौला जी, जंहिंखे ॾिए सुख। फ़क़ीर अर्ज़ कयो त मर्जी मुझे मौला जी, जंहिंखे ॾिए सुख। हाजी मोहम्मद लाखर फरमाश है वॾे निज़ामुद्दीन जी ताजमहल ऐं साईं मुर्शिद पाक बाबा क़िबला गुरड़ा साईं जी ऐं साईं इंसाफ़ अली जी। साईं मुर्शिद पाक बाबा अलीगोर शाह जी फरमाश। फ़क़ीर चो त मर्जी मुझे मौला जी, मर्जी मुझे मौला जी, जंहिंखे ॾिए सुख। वो मुझो ख़ालिक़ अकबर आहे, सवार के प्यादो प्यादे के सवार करे छॾे। शाह सिकंदर हिकिड़े जा किताब पियो पढ़े, किताब में लिखियल जो त ख़ुदा पंहिंजी त अचे मुल्क बर्बाद करे छॾे। नारे हैदरी मस्त मस्त। कुर्सी के साईं उहे भी पावर आहे, कहिड़े भी क़िस्म जी कुर्सी जंहिंखे आहे उन कुर्सी के पावर आहे। ही त कब्र में शाह सिकंदर अची वियो त रू ज़मीन जो बादशाह ख़ुदा पंहिंजी तईंदो मुल्क बर्बाद न थींदो। कंहिं तलाह ते लही तड़ करे ॿाहिरि निकितो त मुल्क बर्बाद थियो। नबी हुया न, ग़लति इरादे में वेंदा हुआ, ख़ुदा करे ॾसींदो। ॻाल्हि खे सम्झी वियो त ख़ुदा जी पकड़ थी वई आहे। तॾहिं लतीफ़ साईं चयो, तॾहिं लतीफ़ सरकार चयो त कतब कंब बि आड़ो तोरींदड़ तिखा, कतब कंब बि आड़ो तोरींदड़ तिखा, अघाए त पान त मणनि खे ई मोह। ख़ुदा खे इबादत जी परवाह थोड़ी आहे। इबादत लाइ त मलाइक बि काफ़ी हुयसि। इंसान वॾी शइ आहे। मलाइकनि जो एतिरो रुतबो थोड़ी आहे जेतिरो इंसान जो आहे। ख़ुदि मलाइकनि सुजूद कयो आहे आदम खे। तलाह ते लही तड़ करे ॿाहिरि निकितो त मुल्क बर्बाद थी वियो। ॻाल्हि खे सम्झी वियो त ख़ुदा जी पकड़ थी वई आहे। हलंदे हलंदे हिकिड़े गिदरनि जे वाड़ी ते पहुतो आहे। गिदरनि जे मालिक खे चई त राहे मौला को गिदरो ॾे। होॾां रूह ज़मीन जी बादशाही, होॾां पिनण लॻो। तोबा नऊज़ बिल्लाह। इंसान के अल्लाह पाक केॾी भी ताक़त ॾिए न त तौबा ताइब ज़रूर रहे। ख़ुदा त ख़ुदा आहे साईं। राहे मौला जे गिदरा, राहे मौला जे ॿ गिदरा मिलियसि। खणी थोरो अॻिते थियो त ॿ पुलिस वारा फिरी वियसि। गिदरा खोल। छा आहे गिदरा? गिदरा खोल। धाड़ेल जे तौ खां पुलिस जे तौ खां बि क़ुरान माफ़ी ॾे। 12 महीना ॿई धुरियूं ततल हूंदई। गिदरा खोल। गिदरा खोले त ॿिनि शहज़ादनि जो मुंडियूं पैदा थी पियूं। ख़ुदा जी पकड़। चऊं ज़ालिम, असांजे बादशाह जे पुटनि जा सिर वढियो खयो पियो वञे। दरबार ताईं कुटींदा वियसि। जॾहिं दरबार में वठी वियसि त बादशाह हुकुम कयो इन खे ईअं न मारियो।
जंगू बाहूं वठे उछले छॾियोसि त आज़ाब खाई मरे होॾां रू ज़मीन जी बादशाही जंगू बाहूं पियो वठजनि आज़ाब पियो खाए हिकिड़े चाकी जी नज़र पई शाह सिकंदर ते खणी हिन जा फट छॾाई फट छॾाए घाणे जी गादी में ॿधी छॾियईंसि राति ॾींहुं कड़ियो पियो आहे इहा बि ख़ुदा जी सज़ा कुछ टाइम खां पोइ शाह सिकंदर खे यादगिरी आई ते मुंहिंजा महबूब ख़ुदा पंहिंजे महबूब जे सदके मूंखे माफ़ी ॾेदा ही काइनात महबूब जे करे पैदा थी आहे महबूब न हुजे हा त काइनात न हुजे हा महबूब जो वास्तो विधाईंसि त यार राज़ी थी पियुसि अॼुकल्ह अहिड़ा दोस्त थी विया आहिनि जो चवनि था त कुझु बि कोन्हे हिकु ख़ुदा आहे बरहक आहे ख़ुदा कुल शैन क़दीर आहे अदा शैतान बि ख़ुदा खे मञियो हो पोइ तॾहिं चयो ख़ुदा जो इनकारी थियो त ख़ुदा खे त मञे पियो ख़ुदा खे सजदो बि करे पियो बाक़ी तॾहिं छो अदा जॾहिं महबूब जो इनकारी थियो तॾहिं तॾहिं लतीफ़ जो बैत आहे त छा मणियो छा मेर छा मणियो छा मेर छा मणे ता मटिरियो कांध अॻे ई कटरियो रखियईंसि हर फहार जो जंहिं जाड़े महबूब जो नालो मेटे पियो न त तड़े उन ॾींहुं छॾियो हुयईं आदम जी अड़ कईंसि त हिनखे सजूद कर वो भी खुदा जी ना फरमानी महबूब जी निदा भली तू गैर मज़हब सां पंहिंजे महबूब जी नेकी कर गुस्ताख कोन थींदो मुनाफ़िक यकदम गुस्ताख थींदो मुनाफ़िक ते खुदा पाण तोहमत कई आहे पोइ उन में हूंदो छा बा उन में कुझु ई कोन हूंदो जंहिं ते खुदा तोहमत विधे उन में छा हूंदो उन में कुझु कोन हूंदो खुदा ढके अहिड़ी इबादत खां जेको महबूब जो इनकारी आहे उहा शैतान जी इबादत आहे साईं उहा महबूब जी इबादत कनि हुसैनियत या कान्हे महबूब जो वास्तो विधाईंसि त यार थी पियुसि हबीब जे सदके राग दीपक जंहिंखे चवंदा आहिनि ॻाइणनि जो न आहे ॻायल शाह सिकंदर डढरी जो ॻायल आहे अहिड़ो राग ॻायई उन महलात जूं बत्तियूं ॿरण लॻियूं राणी ॾिठो बत्तियूं बि ॿरण बानी खे उथारियईं ॾिस छा आहे बानी ॾिसी आई राणीअ डढरी गादी सां ॿधो पियो अॻाए पियो असांजे महलात जूं बत्तियूं पियूं ॿरनि महबूब जे सदके यार राज़ी थी पियुसि राणी हुकुम कयो इन बानी खे त चई आहे इन डढरी खे त सुबुह जो साईं दरबार में हाज़िर थी बानी चई आई राणी सिज उभरण सां भेर ते ॾौको हणी पंहिंजे पीउ बादशाह खे चयो त रिश्तेदार घुरा ऐं वर चूंडींदसि साईं तारीख़ी ॻाल्हियूं आहिनि अॻे बादशाहियूं कोन हुयूं रियासतूं हुयूं रियासतूं माना रियासत हूंदी 12 कोहनि ते वेझो वेझो छो जो सवारी हुई कान उठ घोड़े जी सवारी लाइ 12 को वॾी ॻाल्हि आहे रिश्तेदार अची विया शाह सिकंदर डढरी मैदान में कोन पियो अचे चाकी खे चई त राहे मौला इन दरबार में छॾे आ अॻे बादशाह सुठी हालत कराई थी वरी एॾाई जिन जीअण खां मरण सुठो आहे खणी कंहिं कुंड पासे खां छॾे वियुसि बानी ॿुधायो राणी खे त राणी डढरी आयो आहे राणी 9 लख हार खणी शाह सिकंदर डढरी खे पारायो त मुंहिंजो मुड़ुसु इहो आहे पीउ नाराज़ मां तुंहिंजे भाइरनि जो कातल इहो त वर चूंडियो आहे चई भाई हिनखे मुंहुं ॾिठो आहे तो किथे ॾिठो आहे खणी महलात में विहारियूंसि राति जो वॻड़ो थियो कुंडी खड़कण लॻी केर जी भाग छो आहे हुनजी ख़ुदा जो हुकुम थियो आहे इन जंगू बाहूं ठा जॻह केॾां वे ऐं डढरी सही आहे वरी कुंडी खड़कण लॻी केर च अकुल ते निभागा तो अकुल छॾियो मूं ख़ुदा जे बारे में ग़लति सोचियो मूंखे सज़ा मिली ऐं डढरी सही आहे वरी कुंडी खड़कण लॻी केर चई सब्र चई तूं मुंहिंजो यार आहीं मूं ते ख़ुदा जो ॾमर छलो केर बि तस्लीम न करे हा त शाह सिकंदर आहे जॾहिं तूं सब्र मूं वटि आहीं तॾहिं महबूब ख़ुदा मूं ते राज़ी थियो फ़क़ीर ॿुधाए हिकिड़ा त मूं वांगे रवंदा हूंदा ॿिया ख़ुशियुनि में प्यार खिलंदा हूंदा
क्षमा छातो करे रब पे परवाह क्षमा छातो करे रूह के जो भी नाहे